ओॾनो ख़ालिक मालिक महबूब साईं मूंखे है साईं सखी आहे। ओॾनो ख़ालिक मालिक महबूब साईं मूंखे साईं सखी आहे। साईं सखी आहे ओ मुझे निस्बत पकी आहे। ओॾनो ख़ालिक मालिक महबूब साईं मूंखे साईं सखी आहे। हले सखावत पई सदा ओ नगर गणल किस्मन जादा। हले सखावत पई सदा ओ नगर गणल किस्मन जादा। ओखां इण खोड़ अचन हिते था पैमानी पकी आहे। खां इण खोड़ अचन हिते था पैमानी पकी आहे। पैमानी पकी आहे मुझो साईं सखी आहे। हेॾनो ख़ालिक मालिक महबूब साईं मूंखे साईं सखी आहे। ओॾनो ख़ालिक मालिक महबूब साईं मूंखे साईं सखी आहे। दरगाह ते ईंदे दिल पवंदी ठरी ओ चवंदे वञा शल जे करवरी। दरगाह ते ईंदे दिल पवंदी ठरी चवंदे वञा शल जे करवरी। ओ अहिड़ी महबत मालिक साईं फ़क़ीरन में रखी आहे। ओ अहिड़ी महबत मालिक साईं फ़क़ीरन में रखी आहे। फ़क़ीरन में रखी आहे मुझी निस्बत पकी आहे। ओॾनो ख़ालिक मालिक महबूब साईं साईं सखी आहे। हेॾनो ख़ालिक मालिक महबूब साईं मूंखे साईं सखी आहे। हे सवाल खणी सवाली ईंदा आहिनि ओ वठी वंडु हितां वेंदा आहिनि। सवाल खणी सवाली ईंदा आहिनि वठी वंडु हितां वेंदा आहिनि। ओ शफ़ा मिली मरीज़न खे कम जी टिकी आहे। है शफ़ा मिली मरीज़न खे कम जी टिकी आहे। कम जी टिकी आहे मुझो साईं सखी आहे। ओॾनो ख़ालिक मालिक महबूब साईं मूंखे साईं सखी आहे। साईं सखी आहे मुझी निस्बत पकी आहे। ओॾनो ख़ालिक मालिक महबूब साईं साईं सखी आहे। हिते इंसान ज़ात एहसास है मिस्कीनन जो सतार हुते क्या सा।
हिते इंसान ज़ातिल एहसासा है मिसकीनन जो सतार हुते क्या सा ओ कलोड़ा कहीं बे माण्हूअ जे लए ज़रो नफ़रत न की आहे ओ कलोड़ा कहीं बे माण्हूअ जे लए ज़रो नफ़रत न की आहे ज़रो नफ़रत न की आहे मुझो साईं सखी आहे ओ ॾिनो ख़ालिक मालिक महबूब साईं मूंखे साईं सखी आहे साईं सखी आहे मुझी निस्बत बकी आहे पाए ताज नबूवत जो जानी पांजी उम्मत उजारींदो पांजी उम्मत उजारींदो कंहिंखे न विसारींदो है पाए ताज नबूवत जो जानी पांजी उम्मत उजारींदो।